सी पैक जहिड़ो अहम मनसूबो जंहिंखे गेम चेंजर जो नालो ॾिनो वियो, उन जे हवाले सां 13 जेका जॉइंट कोऑर्डिनेशन कमेटी जो इजलास इस्लामाबाद में थियो आहे ऐं उनमें $17 बिलियन जा मनसूबा जेके आहिनि उहे चीन खे जी इन्वेस्टमेंट लाइ तयारु कया विया आहिनि। उन मनसूबनि जे हवाले सां पंहिंजो असांजी अहसन इकबाल साहब जन पंहिंजो प्लानिंग जा जेके असांजा वज़ीर आहिनि उन सदारत कई उन इजलास जी, ऐं उन्हनि मनसूबनि जे हवाले सां पंहिंजो सी पैक जे हवाले सां हिकु दफ़ो ॿीहर जेको आहे असांजे मुल्क जे अंदरि सरगर्मी नज़र अचे पई ऐं सी पैक जे हवाले सां जेके मनसूबा तयारु कया विया आहिनि उन सां गॾो गॾु जेको आहे ॿिया मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते गुफ़्तगू कंदासीं। वज़ीर आज़म साहब जो दौरो एक्सपेक्टेड आहे चाइना जो, ऐं उन दौरे में इन्हनि मनसूबनि खे हतमी शक्ल ॾिनी वेंदी। चीन जी पाकिस्तान जे अंदरि जेका इन्वेस्टमेंट आहे उन खे वधीक वधाइण जे हवाले सां जेको इनिशिएटिव आहे उन खां पहिरियों असां ॾिठो त वज़ीर आज़म साहब जॾहिं सदर रईसी जे तदफीर में शिरकत लाइ विया त उनखां पोइ UAE विया ऐं गॾियल अरब इमारतुनि पारां $10 अरब जी इन्वेस्टमेंट जो जेको मामला आहिनि उन ते बि हिकिड़ी पेशरफ़ थी आहे। त मुल्क जे अंदरि इन्वेस्टमेंट अचण जे हवाले सां इन हुकूमत जूं जेके कोशिशूं आहिनि उन ते गुफ़्तगू कंदासीं। सोहेल सांगी साहब ऐं एजाज अहमद साहब सां गॾु। एजाज अहमद साहब, क्या समझते हैं ये जो 13वां इजलास हुआ है ज्वाइंट कोऑर्डिनेशन कमेटी सी पैक का? देखें, ये जो इजलास है ये एक कोशिश तो बाकायदा दिखाई देती है SIFC के जरिए कि जो इन्वेस्टमेंट के में जो मेन बॉटलनेक्स हैं या हर्डल्स हैं उनको रिमूव किया जाए ताकि ज्यादा से ज्यादा इंटरनेशनल जो इन्वेस्टमेंट है वो अट्रैक्ट हो सके। और ये बात भी दुरुस्त है कि सऊदी कंपनियां या चाइनीज कंपनियां हों या UAE की कंपनियां, उनके लिए पाकिस्तान में इन्वेस्टमेंट करके प्रॉफिट कमाना एक आइडियल सिचुएशन, एक आइडियल जो है वो मंसूबा हो सकता है। लेकिन अब उसमें आप देखें ना कि जो मंसूबे हैं उसमें अगर आप प्रोपेगेंडा शुरू कर देंगे तो फिर ये मसाइल होते हैं। अब ये प्रोपेगेंडा पिछले कुछ दिन से किया जा रहा है कि जी SIFC के आने से जो है वो फॉरेन जो इनडायरेक्ट इन्वेस्टमेंट है वो 50 साल की कम तरीन सतह पर आ गई है। ऐसा नहीं है। अब ये दो चैलेंजेस आपको दरपेश हैं। एक जानिब लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन को कंट्रोल करना है, दूसरी जानिब आपने इस प्रोपेगेंडे को इफेक्टिवली कंट्रोल करना है। तभी SIFC हो या कोई और इनिशिएटिव वो तभी मुकम्मल तौर पर कामयाब हो सकता है। तो हुकूमत की तवज्जो मुझे लगता है कि वो इसी तरफ है। आज जो इनवाइट किया गया उस मुखालफत के बावजूद, पहले इनवाइट नहीं किया गया था अलीमीन गंडापुर को, और वो गुज़िश्ता रोज हमारे दोस्त हैं फैसल कुंडी, उनकी मदाखलत पर उनको इनवाइट किया गया। लेकिन उनको इनवाइट करने का मकसद भी यही है कि जहां जहां PTI की हुकूमत है या असर और रसूख है वहां वो उनके जरिए जो है वो मामलात को कंट्रोल किया जाए ताकि एक कम से कम इकोनॉमिक जो है आपकी जो है वो मेल्ट डाउन है उसको रोकने के लिए जो एक इत्तेहाद की जरूरत है वो दिखाई दे और फिर एक डायरेक्शन में हम जाते दिखाई दें। और ये अगले दिनों में इसके नतायज आने हैं। लेकिन मुझे ये यकीन है कि जो UAE ने इन्वेस्टमेंट की है वो अगले दिनों में कुछ चीजें मटीरियलाइज होना शुरू हो जाएंगी। जो मुआहदे आपने तैयार किए हैं सऊदी अरेबिया के लिए $7 अरब के, उन पर भी अगले दिनों में कुछ पेशरफ्त होती दिखाई देगी। और फिर जब चाइनीज प्राइम मिनिस्टर जाएंगे 3 की रात को जाएंगे या 4 जून को उनकी मुलाकात तय है चीनी सदर शी से, तो उसमें फिर ब्रेक थ्रू होने का इम्कान है जिसके बाद पाकिस्तान एक खास डायरेक्शन में माशी बेहतरी की जानिब आगे बढ़ सकता है। जी अच्छा सांगी साहब, तव्हां कीअं था ॾिसो त हिन वक़्तु हिकु तरफ़ त जेका पॉलिटिकल इनस्टेबिलिटी आहे, आम तासुर इहो हूंदो आहे त जॾहिं कंहिं मुल्क जे अंदरि सियासी अदम इस्तेहकाम हुजे त पोइ फॉरेन कंपनीज़ जेके आहिनि उहे जेके इन्वेस्टमेंट करण खां लवाईंदियूं आहिनि। उनखां अलावा इन्वेस्टमेंट करण लाइ जेको इंफ्रास्ट्रक्चर खपे, बिजली, गैस ऐं ॿियूं इन तरह जूं जेके शयूं आहिनि, तेल पेट्रोल वग़ैरह, उन्हनि जी जेका उहो खपे, असांखे उन जे बि हवाले सां पाकिस्तान में को कंड्यूसिव इन्वायरमेंट न पई लॻे। पर ज़ाहिर आहे इन सॼी सूरत हाल जे बावजूद बि चीन, सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारतुनि पाकिस्तान सां उन्हनि जेको तालुकात आहिनि स्ट्रेटेजिक ऐं पार्टनरशिप जा, उन हवाले सां उन्हनि कमिट कयो आहे इन्वेस्टमेंट करण लाइ। ऐं सी पैक त ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो मनसूबो आहे। उनजो हाणे जेके प्रोजेक्ट $17 बिलियन जा जेके प्रोजेक्ट गवर्नमेंट तयारु कया आहिनि, त इहा जेकॾहिं इन्वेस्टमेंट अचे थी त उनजो छा इम्पैक्ट पवंदो मुल्क जी मईशत?
फैसल हिकिड़ी ॾाढी शइ इम्पोर्टेंट आहे, उहा शइ इहा इम्पोर्टेंट आहे त ही जेके बि सांगी साहब आवाज़ अचे थो? हा, जेके बि कंपनियूं आहिनि, चाइना बि हाणे करण ॾे अचे पियो, पहिरीं सीपेक ज़रिए शयूं जेके हुन कयूं, या यूएई ऐं ॿियनि इदारनि ॿियनि मुल्कनि सां थियूं, इहे जेके बि इन्वेस्टमेंट हिते कनि थियूं, इहे को अहिड़ी का इंडस्ट्री न आहे जेका मैन्युफैक्चरिंग या प्रोडक्शन वारी हुजे। हाणे ही सभु जूं सभु जेके बेसिकली उन में सम्झो जेके पाण सर्विस सेक्टर चऊं था, मिसाल जे तौर ते रेलवे लाइनूं विछाई वेंदियूं, इहो ठीकु आहे। मिसाल जे तौर ते इहो त भई बिजली वधीक पैदा थींदी, इहो पावर सेक्टर में जेका अचे थियूं शयूं, इहो ठीकु आहे। पर असुल शइ इहा आहे त तव्हां वटि ख़ुदि जेको प्रोडक्शन कई आहे, जेका तव्हां पाण मुल्क खां ॿाहिरि मोकिलियो, इहे सिर्फ़ु इन शइ जे लाइ मदद कनि थियूं जंहिंजे नतीजे में हिते जेको बिज़नेस आहे, मीन त ट्रेडिंग जेका थिए थी, इहो हिकिड़ो मामिलो वधंदो। ॿी जेका शइ हिन में वधीक इम्पोर्टेंट थिए थी उहा सम्झण जी आहे त ख़ुदि पाकिस्तान जे अंदरि, मतिलबु त मुंहिंजो अंदाज़ो आहे त हुनखे कोई जेको इडिल कैपेसिटी वारो जेको डेट आहे, जेको कर्ज़ु आहे, माना असीं जेके बिजली जेके असीं नथा वठूं IPPs वारी, उन जा जेको मुआदा थियल आहिनि, त पोइ बि उन्हनि खे हिकिड़ी कैपेसिटी ताईं असांखे पे करिणो आहे। उन लाइ जेको फिगर अचे पियो, उहो जेको ईंदड़ 2 सालनि ताईं जो, उहो मुंहिंजे ख़्याल में आहे कोई तक़रीबन $3 ट्रिलियन, 3 ट्रिलियन रुपीज़ इहो आहे। अच्छा, ॿिए तरफ़ तव्हां चओ न असां अञा बिजली विखायूं था, भई बिजली जे कॾहिं तव्हां हिन में जेके 4 प्रोजेक्ट बिजली जा आहिनि, जेको $4.5 बिलियन जा आहिनि, सीपेक जे हवाले सां, चाइना जे हवाले सां, जंहिंजो एहसन इक़बाल साहब ज़िक्र कयो। भई ॻाल्हि इहा आहे त तव्हां वटि बिजली जी कंज़प्शन, हुनजी महांगाई एतिरी आहे, माण्हुनि जी बाइंग कैपेसिटी एतिरी आहे, जो हुन में तव्हां ॿी कीअं इंडक्ट कंदो, जॾहिं तव्हां IPPs खे उन जा पैसा ॾियो था जेका तव्हां बिजली वरिती कोन, जेका तव्हां कंज़्यूम ई कोन कई। त कंज़्यूम करणी आहे त पोइ IPPs वारी बिजली जंहिंजे लाइ तव्हां हूअं ई पैसा ॾियो था, त उहो तव्हां यूज़ करण जे बदिरां हिकिड़ो नवां तव्हां प्रोजेक्ट था लॻायो। ऐं चाइना सां जेको हींअर सॼो जेको पाकिस्तान एॾे ताईं उनखे राज़ी करे वरितो आहे, उन जे लाइ त उन पोयां ते इहा बि हिकिड़ी कहाणी आहे त $17 बिलियन जेको चाइना जो पाण ते असां ते कर्ज़ु आहे, जेको रीशेड्यूल करणु चाहे थो, त इन जी तारीख़ अञा अॻिते वधायो। चाइना उन जा रिज़ल्ट वठो, हाणे इन जे लाइ वरी अचे पियो। बाक़ी रही ॻाल्हि इहा तव्हांजी त भई जॾहिं असां वटि मुल्क में इनस्टेबिलिटी आहे, इन सूरत हाल में ॿाहिरि मुल्क छो था अचनि, त बेसिकली पाकिस्तान जे लाइ इहे जेके मुल्क आहिनि, चाइना आहे, अमेरिका आहे, UAE आहे, सऊदी अरब आहे, इहे सभु, इहे त उनजी जेका स्ट्रेटेजिक पोज़ीशन आहे, उन बुनियाद ते ई उनखे पंहिंजे दायरे में रखणु चाहिनि था। इहो इन्वेस्टमेंट आहे, ऐं जेको पाकिस्तान खे पंहिंजे उन लाबी में रखण जे लाइ उनजी हिकिड़ी पूरी कोशिशि आहे। उहा बि आहे त ही हिकिड़ो जंहिंखे असां चवंदा आहियूं को मुल्क जी मुआशी हालतूं बहितर थींदियूं, उहे न थींदियूं। त बिजली अञा पर हिन भेरे असांखे इहो त नज़र अचे थो पियो न सांगी साहब, हिन भेरे असांखे हिकिड़ो तवाज़ो नज़र अचे पियो, असां चीन सां गॾोगॾु सऊदी अरब UAE जी असां कयूं पिया, पंहिंजो एम्बेसडर ब्लूम जेको आहे तव्हांखे सरगर्म नज़र अचे पियो, उहो अमेरिका मुख़्तलिफ़ हवालनि सां असां वटि उहो करे पियो, इनिशिएटिवनि जा जेके आहिनि उहे नज़र अचनि था पिया। उन सां गॾोगॾु असां ॾिसो जेको हे कल्ह जेका असांजी गुफ़्तगू कई आहे असांजे एहसन इक़बाल साहब, उनमें हुन चयो आहे त असां ग्वादर ताईं जेका आहे बिजली जी ट्रांसमिशन लाइन जेका आहे उहा ईरान खां वरिती, ऐं उनखां पोइ असां उते मामला हल कया। अक़सद रईसी जो जेको दौरो हुयो, इहो त हाणे पंहिंजो इतफ़ाक़ थी पियो, ॾाढो अणवणंदड़ वाक़ियो थी पियो, रईसी साहब जी जेका आहे उहो क्रैश थी वियो प्लेन, हेलीकॉप्टर। पर असां हिन वक़्तु ईरान ऐं सऊदी अरब जे विच में बि तवाज़न सां हलूं पिया, अमेरिका ऐं वेस्टर्न वर्ल्ड ऐं चीन जे विच में बि तवाज़न सां हलूं पिया। इहो त बहरहाल हाणे नज़र अचे पियो असांखे। आउं सिर्फ़ु इहो पियो चवां त इहे सभई दुनिया असां में इंट्रस्टेड इन जे लाइ, प्लस इहो त जेको उन्हनि जे ज़रिए हिते पाण जेका बि डेवलपमेंट थिए थी, उहा उन जा सिर्फ़ु 2 हिकिड़ा आहिनि। हिकिड़ो इहो त इहो सॼो सर्विस सेक्टर आहे, ॿियो इहो त सिर्फ़ु उहो पोज़ीशन आहे जंहिंमें प्रोडक्शन कोन्हे, जंहिंमें मैन्युफैक्चरिंग कोन्हे। इन में सिर्फ़ु जेके आहिनि से तव्हां बाज़ारूं लॻाए सघो था, ॿाहिरां शयूं घुराए विकिणी सघो था, इहो तव्हां करे सघो था। सिर्फ़ु उन खे फैसिलिटेट कनि थियूं। इन जेको बेसिक जेके इंडस्ट्री आहे, जेका पंहिंजी मैन्युफैक्चरिंग आहे, पंहिंजी जेका प्रोडक्शन आहे, उन तरफ़ शयूं न पियूं वञनि, ऐं इन जे नतीजे में रुॻो इन्हनि शयुनि आणण सां
मतिलबु त मुल्क जी मईयत बहितर न थी सघंदी।